बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ में भरी कार मां आहियां जो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल कंदासीं हिकु अहिड़ी मंशियात डीलर जे हवाले सां जेका केतिरनि ई सालनि खां पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी नज़र खां ओझल हुई, लिकियल हुई, फ़रार हुई, जंहिंखे हाणे गिरफ़्तार कयो वियो आहे। कराची जे गार्डन थाणे ते अनमोल उर्फ़ पिंकी जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई ऐं उनखां पोइ पुलिस जो जेको रवैयो हुयो, जहिड़े तरीक़े सां उनखे अदालत में पेश कयो वियो ऐं जेको प्रोटोकॉल उनखे ॾिनो वियो, त उनखां पोइ तमामु घणी तनक़ीद थी आहे सिंध पुलिस ते ऐं कानून लागू कंदड़ इदारनि में इन वाक़े जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे। भले जो घरू वज़ीर बिन जो नोटिस वरितो, आई जी सिंध में नोटिस वरितो आहे ऐं हिन मामले में SHO गार्डन, SIO गार्डन ऐं जेको जांच ऑफिसर आहे, उन सां गॾोगॾु 2 लेडी कांस्टेबल्स आहिनि, उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे ऐं जांच पहिरियां इन मामले जी त इन जेका मंशियात फ़रोश आहे, जेका कराची न पर सॼे मुल्क जी सभ खां वॾी कोकेन जी डीलर आहे, अनमोल उर्फ़ पिंकी, जंहिंखे कानून लागू कंदड़ जेके इदारा केतिरनि ई सालनि खां तलाश करे रहिया हुआ। गिरफ़्तारी जे रेज खां उहा कराची मां फ़रार थी लाहौर हली वई। लाहौर मां कानून लागू कंदड़ इदारनि पुलिस सां गॾिजी हिरासत में वरितो हो, पर उनखां पोइ गार्डन में उनजी जेका आहे उहा गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। इन समूरे मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु स्टूडियो में असांजा सीनियर क्राइम रिपोर्टर आहिनि अब्दुल्ला सोलंकी साहब, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। वरी महिरबानी अब्दुल्ला वक़्तु ॾिनो। उन सां गॾोगॾु डॉक्टर एजाज़ बजीर साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा ऐं उन सां गॾोगॾु शहज़ादी राय जेका ट्रांसजेंडर अॻुवान आहे, उहा बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदी। उन्हनि खां पुछंदासीं त जॾहिं कुझु ॾींहं अॻु, हिकु हफ़्तो अॻु, जॾहिं इंसानी हक़ूक़ जा जेके अॻुवान आहिनि, जेके लेडीज़ औरतूं हुयूं, ट्रांसजेंडर अॻुवान हुया ऐं मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा माण्हू जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ कराची प्रेस क्लब पहुता हुया, त उन्हनि सां जेको पुलिस जो रवैयो हुयो, ईअं पियो लॻे त जीअं हू दहशतगर्द हुया। उनखां अॻु जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त रवादारी मार्च ते जहिड़े तरीक़े सां पुलिस तशदुद कयो, उनमें फ़नकार हुया, सिविल सोसाइटी जा माण्हू हुया, तॾहिं बि ईअं पियो महसूसु थियो त इहे जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, पुलिस खे ईअं पियो लॻे थी कि वाना वज़ीरस्तान खां आयल ख़ुदकश बमबार आहिनि या दहशतगर्द आहिनि, उन्हनि सां अहिड़े तरीक़े सां वर्ताव कयो वियो। पर जंहिं माण्हू सां अहिड़ो वर्ताव करिणो हुयो, जेका दर्जन खां वधीक नौजवाननि जी मौत जो सबबु आहे ऐं हज़ारे नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह करे चुकी आहे ऐं सालनि खां मंशियात जेका आहे उहा कराची समेत लाहौर ऐं इस्लामाबाद जे पोश इलाइक़नि में केतिरनि सालनि खां मंशियात जो कूदो कारोबार करे थी, उनखे जॾहिं पुलिस गिरफ़्तार कयो त उनखे जेको प्रोटोकॉल ॾिनो वियो, त इन ते केतिरा ई सवाल उथनि था। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति अब्दुल्ला सोलंकी खां कंदासीं। अब्दुल्ला, पहिरियां त हीअ जेका गिरफ़्तारी आहे कीअं अमल में आई? केतिरनि ई सालनि खां हीअ जेका मंशियात जी सभ खां वॾी डीलर आहे, इहा कीअं पकड़ी वई? छो त 3-4 साल पहिरियां जॾहिं DIG इरफान बलोच हुयो ॾखिण में, तॾहिं इन जी गिरफ़्तारी लाइ कोशिशि कई वई, हिकिड़ो रूट प्लान ठाहियो वियो त इहा मंशियात किथां खां अचे थी, कहिड़ा कहिड़ा माण्हू मुलविस आहिनि। उनमें कुझु पुलिस एहलकार हुया, कुझु बसनि जा ड्राइवर ऐं कंडक्टर हुया, कुझु मालिक हुया। त उनखां पोइ हीअ गिरफ़्तारी कीअं अमल में आंदी वई ऐं उनखां पोइ जेकी ग़लतियूं थियूं आहिनि ऐं प्रोटोकॉल ॾिनो वियो, त उनमें अञा हिन वक़्त ताईं छा कार्रवाई थी सघी आहे? ॾिसो, हिन वक़्त ताईं जेकी कार्रवाई गुज़िरियल ॾींहुं जेकी हिकु भेरो ॿीहर हिननि रिमांड वरिती आहे, जिस्मानी रिमांड वठण खां पोइ पुलिस कस्टडी थी आहे। उनखां अॻु में त तव्हां ॾिठो त गिरफ़्तारी हिकिड़ो वॾो ड्रामो हुयो। गिरफ़्तारी अचानक थी गुज़िरियल ॾींहुं 8 बजे 2 ॾींहं थिया आहिनि जेके गिरफ़्तारी 8 बजे जेको आहे गिरफ़्तारी हुई, त 10 बजे FIR थी आहे ऐं 12 बजे कोर्ट में पेश थी आहे, 1 बजे जेल हली वई आहे। मतिलबु पुलिस जे हवाले हू रही न आहे। ऐं ॿुधायो इहो पियो वञे, जेके ज़रिए असांखे ॿुधायो आहे त गिरफ़्तारी हिन जी काफ़ी ॾींहं अॻु में, हफ़्तो ॾेढ अॻु में थी हुई ऐं उहा असांदारनि तरफ़ां कई वई हुई। उनखां पोइ जेको आहे हुनखे इंट्रोगेट कयो वियो। उनखां पोइ गुज़िरियल ॾींहुं पुलिस खे जॾहिं मिली, त पुलिस खे इहे डायरेक्शन ऐं हिदायतूं मिलियल हुयूं त हिनखे वधीक तव्हां जांच करण जी ज़रूरत न आहे ऐं FIR करण खां पोइ जल्दी जेल मोकिलियो वञे। मतिलबु इहो प्रोटोकॉल हुनखे अॻु में मिलियल हुयो। बहरहाल उनखां पोइ जीअं तव्हां ॾिठो त वीडियो वायरल थियो, वीडियो वायरल थियण खां पोइ जेको आहे सो इहो मीडिया ते जॾहिं हाईलाइट थियो इशूज़, त हेॾी वॾी कोकेन जेकी सॾाईंदड़ हिकिड़ी मुलज़िम आहे, औरत जवाबदार आहे, उहा एॾी तरीक़े सां, एॾे प्रोटोकॉल सां कोर्ट में पेश थिए थी पई, जेकी न अदालत जो ख़ौफ़ आहे न पुलिस जो ख़ौफ़ आहे। ऐं उनखां पोइ उहा बाइज़त तरीक़े सां जेको आहे जेल कस्टडी थी वई आहे। हाणे उनखां अॻु में पुलिस वटि जेकॾहिं हुई, त पुलिस न हिनखे लॉकअप कयो, न लॉकअप जी तस्वीर तव्हां ॾिठी हूंदी, न वरी हिनखे जेको आहे कंहिं वुमेन थाणे ते हिन बंदि रखियो वियो हुजे या बांदी बणायो वियो हुजे। हिनखे जीअं जेको गार्डन पुलिस स्टेशन ते ॾिनो वियो ऐं उनखां पोइ जेको आहे हुनजी गिरफ़्तारी हिकिड़े तरीक़े सां हिकिड़ो फ्लैट अंदरि जेके तव्हां वीडियो ॾिठा हूंदा, जेके पूरा आवाम ॾिठा आहिनि, त हिकिड़ो ड्रामो पुलिस तरफ़ां कयो वियो ऐं उनखां पोइ गिरफ़्तारी शो करण खां पोइ हिनखे जेल कस्टडी करण जी जल्दी कयो वियो। हाणे वीडियो वायरल थियण खां पोइ जे मामला थिया, उनखां पोइ हींअर जेकॾहिं
हुन जे लाइ हिकिड़ो क़तल जो केस जेको पिणु उहो बि अञा ताईं सम्झ में ॻाल्हि न आयो त उहा FIR कीअं थियल आहे। हिकिड़ो लाश मिले थो पियो, रोड ते मिले थो पियो। हालांकि गुज़िरियल ॾींहुं जीअं असांजे दोस्तनि ॻाल्हि कई त पिंकी उर्फ़ कोकेन कोइन, हाणे उहा जेको आहे सो अहिड़ा हीरोइन ची या उन्हनि सां डील कंदी न हुई। हीअ अमीराणो नशो हुयो कोकेन जो, ऐं उहा अमीर घरनि ताईं ऐं एलिट क्लास जी जेकी पार्टियुनि में हुयो उहो हुते सप्लाई कंदी हुई। ऐं जेको लाश मिले थो पियो उहो रोड ते मिले थो पियो। मतिलबु त पिंकी जी जेकी कोकेन वापराइण वारो या नशो वापराइण वारो उहो माण्हू ईअं रोड ते पियल लाश नथो मिली सघे। बहरहाल ख़ैर उहो बि हिकिड़ो केस आहे। उन केस में हिननि रिमांड वरिती 3 ॾींहंनि जी, ऐं उनखां पोइ जेको आहे सो हिन टाइम इंट्रोगेशन शुरू करे छॾी आहे। सुबुह सवेरे इंट्रोगेशन दौरान उनजी निशानदेही ते गुलिस्तान जोर वारे इलाइक़े में रेड कयो वियो। साउथ पुलिस रेड करे ऐं हिकिड़े जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हाणे उहो ॿुधाए पियो त उहो ऑनलाइन हिकिड़े कम्युनिकेशन जेको हूंदा आहिनि फ्रेंचाइज़ उनजो उते छोकिरो कमु कंदो हुयो। ऐं पिंकी जी जेकी डीलिंग थींदी हुई कोकेन जी उहा ऑनलाइन थींदी हुई, ऐं जेकी उहा रक़म मिलंदी हुई उहा ऑनलाइन मिलंदी हुई, ट्रांज़ेक्शन थींदी हुई। उहा ट्रांसफ़र जिन अकाउंट में थिए पई उन्हनि अकाउंटनि जी छानबीन कनि था पिया ऐं जांच कनि था पिया। उन ई जेको आहे ॾस में पिंकी जी निशानदेही ते अॼु सुबुह जेको आहे गिरफ़्तार थियल हिकिड़ो ज़ीशान नाले जवाबदार आहे उनखे जांच कई वई, उनजे अकाउंट्स ॾिठा विया ऐं उनखे जेको आहे सो इतराफ़ ऐं इंकिशाफ़ थिया आहिनि त उनजे अकाउंट में पैसा ईंदा हुया ऐं उहे पोइ कैश थींदा हुया। मुख़्तलिफ़ अहिड़ा खोड़ अकाउंट आहिनि जेके पिंकी जे नेटवर्क में मौजूदु आहिनि, जंहिंखे जेको आहे सो उहे कैश करे जेको आहे मुख़्तलिफ़ ॾींदा वेंदा आहिनि। हाणे अहिड़ो नेटवर्क में सिर्फ़ु इहो हिकिड़ो ज़ीशान त न आहे, उन में केतिरा ई अकाउंट्स ॿिया बि आहिनि। अॼु जे इंकिशाफ़ में इहो बि इंकिशाफ़ थियो आहे त गिदरी थाणो हुजे, बोट बेसन थाणो हुजे, क्लिफ्टन हुजे, डिफेंस हुजे या पंहिंजो दरख्शां हुजे। हाणे इहे थाणा पॉश इलाइक़नि जा थाणा ऐं एलिट क्लास इन्हनि इलाइक़नि में माण्हू रहनि था पिया। उन्हनि थाणनि जे हद में हिननि जी जेको सो तमामु घणी डीलिंग हलंदी हुई, सप्लाई हलंदी हुई, ऐं उन्हनि थाणनि खे हिन केतिरा दफ़ा पैसा ॾिना आहिनि इहो अॼु इंकिशाफ़ थियो आहे। ऐं उनजे माण्हुनि जा केतिरा ई पुलिस वारा उन सां राब्ते में हुया। उन्हनि पुलिस वारनि जा अॼु नाला एक्सपोज़ थींदा अञा। ऐं हिकिड़ो पुलिस एहलकार जेको ॿुधाए पियो त उनजे दरख्शां ते उते जेको आहे हुन पहिरियां उनखे जेको आहे सो हुन कंहिं भाउ खे गिरफ़्तार कयो पिंकी जी खे, उनखां पोइ 1 करोड़ जी मद में उनजे भाउ खे उनखे रिलीज़ कयो वियो। अहिड़ी तरह पिंकी अॻु में बि केतिरा दफ़ा केतिरनि ई थाणनि ते गिरफ़्तार थी चुकी आहे, पर उनखे एतिरो हाईलाइट न कयो वियो छाकाणि त उन टाइम वेरिफाइड या जेको चइजे नेक्सिस हो पुलिस जो या सिस्टम हुयो, उन सिस्टम तहत पुलिस हिनखे छॾे ॾींदी रही आहे। हाणे जेको पिंकी जे हवाले सां जेको वॾो मीडिया ते हाईलाइट थियण खां पोइ जेको इशू थियो आहे उहो हिकिड़ो इहो त हिन जो जेको अंदाज़ हुयो कोर्ट में घुमण जो, ऐं हुनखे परवाह न हुई। तव्हां ॾिठा आइडियोज़ जेके हुनजा लीक थिया, उन आइडियोज़ में हुन बिल्कुलु हुनखे परवाह ई न हुई। हूअ चए थी पई त बिल्कुलु अब्दुल्ला, इन मैटर ते बि पाण ॻाल्हायूं था। ऐं इहो ई रवैयो जेको पिंकी सां रखियो वियो, लॻे ईअं पियो त उहा उन्हनि जी का बाइज़त महिमान आहे, जहिड़े तरीक़े सां उनखे कोर्ट में पेश कयो वियो। शहज़ादी राय असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो 3-4 ॾींहं अॻु जॾहिं तव्हांजी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, हुनमें शीमा करमानी, तव्हां ऐं ॿियूं औरत अॻवान जेके आहिनि उते प्रेस क्लब ते हिकिड़ी पुरमन प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ पहुता हुआ। अव्हां सां जहिड़े तरीक़े सां रवैयो अख़्तियार कयो वियो त तव्हां लॻे ईअं पियो त तव्हांखे दहशतगर्द आहियो ऐं तव्हां कंहिं वॾे मनसूबे ते आयल आहियो। पुलिस ईअं पियो लॻे जहिड़े तरीक़े सां तव्हांखे गिरफ़्तार करे मोबाइलनि में उछलायो वियो। ख़ासि करे शीमा करमानी साहिबा सां जीअं जेको रवैयो पुलिस अख़्तियार कयो, उन वक़्तु लॻो पियो त पुलिस ॾाढी सख़्तु आहे। पर जॾहिं जंहिंसां सख़्ती रखणी आहे, जंहिं मंशियात फ़रोश डीलर जे मंशियात जे सबबु केतिरा ई नौजवान ज़िंदगी जी बाज़ी हाराए चुका आहिनि ऐं केतिरा नौजवान जेके पंहिंजो मुस्तक़बिल उन्हनि जो दाव ते लॻी चुको आहे। ख़ासि करे तालिब इल्म जेके आहिनि, शागिर्द, उहे नशो वापराइण सबबु पंहिंजी जेका ज़िंदगी आहे उहा ख़राबु करे चुका आहिनि। उहा जॾहिं पुलिस उनखे गिरफ़्तार करे थी, तव्हां वीडियो बि ॾिठी हूंदी, त उनखे बाइज़त तरीक़े सां कोर्ट में पेश कयो वञे थो बग़ैर कंहिं हथकड़ी जे, ऐं उनखे केरु हथ बि नथो लॻाए। तव्हां पुलिस जे रवैये खे कीअं था ॾिसो? मां सम्झां थी त पुलिस जो रवैयो काफ़ी अफ़सोसनाक आहे ऐं इहो हिकिड़ो इलीट सिस्टम बेनकाब थियो आहे। ऐं थैंक्स टू मीडिया, मीडिया जे ज़रिए इहो सभु शयूं असांजे साम्हूं आयूं आहिनि। अदरवाइज़ अहिड़ा केसिस ज़िंदगी में 1000 दफ़ा थींदा आहिनि। पंजाब में बि पिंकी जेकी आहे गिरफ़्तार थी, ऐं उहो पुलिस स्पेशली साउथ जे हिसे में इहा शइ काफ़ी सालनि खां हलंदी आई आहे। लेकिन अॼु असांखे जॾहिं इहे सभु शयूं ख़बर पयूं आहिनि मीडिया जे थ्रू, त हिकिड़ो अफ़सोस थो थिए त शीमा जहिड़ी आइकॉनिक माई खे असांखे बेदर्दी सां खणूं था, लेकिन जॾहिं हुते हिकिड़ी ड्रग डीलर थी अचे त हुनखे तव्हां हेॾी आज़ादी सां खणी था वञो। मां नथी सम्झां त बिल्कुलु कानून हिन शइ जी इजाज़त नथो ॾिए त हथकड़ी हणी वञे, लेकिन पोइ बि जेको प्रोटोकॉल हुनखे ॾियो वियो उहो बिल्कुलु ई ग़लति आहे। हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगियूं जान ते लॻल आहिनि
इहो हिकिड़ो इलीट सिस्टम बेनकाब थियो आहे। ऐं मां सम्झां थी हिन में वॾी कामयाबी मीडिया जी आहे, कुझु चैनल्स जी आहे जंहिं हिननि शइ खे हाईलाइट कयो आहे। ऐं हाणे लॻे थो त शायदि अञा बि कंफर्म न आहे, पर शायदि कुझु इंसाफ़ जी ॻाल्हि थी सघे। पर पुलिस जे सिस्टम ते बि ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे त साउथ जहिड़े शहर में जिते माण्हू कुझु करे सघे, साउथ जहिड़े इलाइक़े में, उते जो सॼे सालनि खां हले पियो त उन्हनि वॾे पुलिस ऑफिसर्स खां केरु पुछींदो। हमेशह सस्पेंड जेके आहे उहे नंढा पुलिस ऑफिसर्स थींदा आहिनि, वॾा छो न थींदा आहिनि। DIG छो नथो थिए, SSP छो नथो थिए, SP छो नथो थिए। जेके ऑर्डर था ॾियनि असां नाकाम आहियूं उन्हनि शयुनि खे साम्हूं आणण में। ऐं मुंहिंजी दरख़्वास्त हूंदी मीडिया सां बि त मीडिया इन शइ खे हाईलाइट करे तेसि ताईं वीचारा कॉन्स्टेबल ऐं DSP ऐं इहे जेके आहिनि इहे सस्पेंड थींदा, जेके एक्चुअल ऑर्डर ॾियण वारा आहिनि उहे कॾहिं अरेस्ट थींदा। अञा ताईं बि हिन केस में जेके हुनजी बैक सपोर्ट करण वारा आहिनि उहे नाला साम्हूं न आया। अच्छा शहज़ादी, जॾहिं औरत ॿार जी ॻाल्हि थी त तव्हांखे मतिलबु तमामु घणा मुतालबा जेके आहिनि उहे ज़िले इंतिज़ामिया ऐं पुलिस तव्हांजे साम्हूं रखिया त हीउ बि न थींदो, हीउ बि न थींदो, हीउ बि न थींदो। हालांकि हिकिड़ो पुरअमन तव्हांजो हिकिड़ो मार्च हूंदो आहे जेको जंहिंमें हिकिड़ा जाइज़ जेके मुतालबा आहिनि उहे रखिया वेंदा आहिनि औरत जे हक़नि जे हवाले सां। उन ते त पुलिस खे ऐं ज़िले इंतिज़ामिया खे एतिराज़ हूंदो आहे, पर साउथ जहिड़े इलाइक़े में जीअं तव्हां चओ पिया त जिते अमीर तरीन माण्हू रहनि था, पढ़ियल लिखियल माण्हू रहनि था, उते मंशियात जो जेको नेक्सिस आहे, मंशियात जो नेटवर्क आहे, उहो सालनि खां हले थो। उहो पुलिस ऐं कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि खे नज़र नथो अचे। इन ते तव्हां छा चवंदो? साफ़ नज़र थो अचे त पुलिस हिननि सां गॾु मिलियल आहे। बग़ैर पुलिस जे मंशियात जो धंधो साउथ जहिड़े इलाइक़े में डिफेंस में लिफ्ट थी नथो सघे। ऐं अञा ताईं बि उहा रिपोर्ट त असांजे साम्हूं ई न आई आहे न, कहिड़ो पुलिस वारो हिनखे सपोर्ट पियो करे, कहिड़ो पॉलिटिशियन हिननि खे सपोर्ट पियो करे, किथां जी बैक सपोर्ट थी जो हर महीने पाण उहा चए थी मां करोड़नि जी डीलिंग थी कयां, त SIA बि किथे गायब आहे, नैब किथे गायब आहे। इहे सभु इदारा क्वेश्चनेबल आहिनि। रुगो पिंकी जी ॻाल्हि न आहे, हाणे हिन सॼे इलीट करप्ट सर्कल जी ॻाल्हि आहे। ऐं मूंखे उमेद आहे त मीडिया भरपूर हुननि माण्हुनि खे बि पहुचेंदी जेके हिननि जे पोयां एक्चुअली आहिनि, वॾा पुलिस ऑफिसर, पॉलिटिशियन, ब्यूरोक्रेट, सिस्टम जा वॾा माण्हू जेके अहिड़े माण्हुनि खे बैक सपोर्ट था करनि, हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां खेॾनि था। इन्हनि जा नाला बि साम्हूं अचणु घुरिजनि ताकी आवाम खे ख़बर पए एक्चुअल मुजरिम आहे केरु। ठीकु आहे, वॾी महिरबानी शहज़ादी राय साहिबा जेके ट्रांसजेंडर अॻवान आहिनि ऐं ख़ासि करे औरतुनि जे हक़नि जे हवाले सां तमामु घणो मुतारक रहनि थियूं। उन्हनि जी ॻाल्हि ॿोला ॿुधी उन्हनि जो चवणु आहे त हर भेरे जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का कार्रवाई थींदी आहे, मंशियात फ़रोशा हुजे या ॿियो को अहिड़ो पुलिस जी ग़लती कोताही त उन जी सदाई जेका सज़ा आहे उहा नंढी सतह ते जेके पुलिस एहलकार आहिनि या ऑफिसर आहिनि उन्हनि खे मिले थी। आला उहिदनि ते वेठल SSP, DIG या मथे वेठल जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे इन्हनि मामलनि जी सज़ा नथी मिले। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिन वक़्तु प्रोग्राम में टाइम थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॻाल्हि कयूं पिया त मुल्क जी सभ खां वॾी मंशियात फ़रोशा जंहिंखे कोइन बि चयो वञे थो, जेका कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोकेन सप्लाई कंदड़ वॾी डीलर सम्झी वेंदी आहे। उनखे कानून लागू कंदड़ इदारनि गुज़िरियल हफ़्ते गिरफ़्तार कयो आहे। उनखां पोइ खेसि पुलिस हवाले कयो, पर पुलिस उहे शयूं कयूं जंहिं सबबु वज़ीर दाख़िला जेको आहे, घरू वज़ीर आहे, उनखे मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते मजबूरी सां इहो चवणो पियो त खेसि शर्मिंदगी महसूसु पई थिए। पुलिस जो रवैयो इहा का नई ॻाल्हि न आहे। सदाईं हाई प्रोफाइल जहिड़े मुलज़िम हूंदा आहिनि त उन्हनि सां पुलिस जो रवैयो ॿियो हुजे थो, पर आम माण्हू जेको मोटरसाइकिल ते वेंदड़ हूंदो आहे, जेकॾहिं हुन वटि हेलमेट न आहे त हुन सां पुलिस जो रवैयो ॿियो हूंदो आहे। इन लाइ आम माण्हू चवंदो आहे त पुलिस जो कानून जेको आहे उहो ग़रीब लाइ ॿियो ऐं अमीर लाइ ॿियो आहे। हीअ जवाबदार जेका पिंकी आहे, अनमोल उर्फ़ पिंकी, हिन जो तालुक़ु किथां खां आहे, किथे संदसि पैदाइश थी ऐं हुनखां पोइ कहिड़े तरीक़े सां हू लाहौर वई ऐं कहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजे कारोबार खे अॻिते वधायो, कीअं पहिरियां हू मंशियात पीअणु शुरू थी ऐं हुनखां पोइ हू मंशियात डीलर ताईं जो जेको सफ़र आहे हुन कीअं मुकमल कयो। अब्दुल्ला, कानून लागू कंदड़ इदारनि हिकिड़ी रिपोर्ट बि जारी कई आहे जंहिंमें समूरा जेके डिटेल आहिनि त हू असफ़ानी रोड खां कीअं लाहौर ताईं पहुती, मॉडलिंग जी शौक़ु उनखे कीअं उन्हनि क्रिमिनल माण्हुनि सां मिलायो ऐं मंशियात ठाहिण जी हू कारीगर कीअं थी। जांच रिपोर्ट में इदारनि वधीक छा चयो आहे? ॾिसो, हुन मुकमल तौर ते जांच रिपोर्ट में जेके हिन टाइम जेको सो ॾिनी हुई आहे, आउट कई हुई आहे,
उन में हिन जो असुलु नालो आहे पिनकी जो अनमोल। ऐं अनमोल हिकु लाहौर जी रिहाइशी आहे ऐं ॿुधाए पंहिंजो बलोच रिंद जेके कास्ट सां तालुक़ु हिन जो हुयो। उनखां पोइ हू हिकिड़े मॉडल थियण जे शौक़ में कराची लाइ रवाना थिए थी। पर मां ॿुधाईंदो आहियां उते हिनखे जेको आहे सो 3 भाइर आहिनि ऐं उन समेत उते हुन शादी कई हुई हिकिड़े एक्स पुलिस ऑफिसर सां ऐं एक्स हिकिड़ो वकील हुन सां शादी कई। बहरहाल हीअ जो हुनजी जेको आहे घर जी फैमिली जो जेको डेटा जारी कई हुई आहे। हुनखे मॉडलिंग जो शौक़ु हुयो ऐं हू कराची अचे थी पई। कराची में मुख़्तलिफ़ पोश इलाइक़नि में जेके पार्टियूं थियनि थी पियूं उते माण्हुनि सां मिलण जो शौक़ु हुयो। उते मिलण खां पोइ मॉडलिंग जो शौक़ु हिनखे पार्टियुनि में जेको आंदो। उनखां पोइ हिनखे हिकु ड्रग डीलिंग वारे हिन सिस्टम में पकड़ी ते लॻी वई। जंहिंसां शादी कई हुई उनजो पिणु जेको आहे रिकॉर्ड ॿुधाए पियो त उहो पाण लाहौर में ड्रग डीलर आहे। उन्हनि जी पंहिंजी टीम हुई। कराची खां लाहौर ट्रेवल कयो अब्दुल्ला मुंहिंजे ख्याल में जेकॾहिं ॻाल्हि मिक्स नथी थिए हू कराची खां लाहौर वई असफानी रोड खां लाहौर वई असफानी रोड हिते बलोचपाड़ा में हुई ऐं उनखां पोइ मॉडलिंग लाइ लाहौर वई मॉडलिंग ऐं उते बि शादी कयईं। ऐं उनखां पोइ राणा नासिर मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जेको पहिरियों हस्बैंड आहे एक्स हस्बैंड उन सां शादी कयईं। उनखां पोइ उतां जो वकील उहो वकील बि आहे ऐं उनखां पोइ पुलिस वारे सां बि शादी कयईं। मुख़्तलिफ़ उनजा तालुकात ॿुधाइनि था पिया। पर हिन वक़्तु जेकी इन्वेस्टिगेशन हली रही आहे उन में ख़ासि इहे इंकशाफ़ थिया आहिनि त इहे न सिर्फ़ु थाणा कराची जा हुजनि पर लाहौर जे थाणनि ते बि इहे घुर्बल रही आहे। ऐं उन सां गॾु लाहौर में बि हिन जो सुठो नेटवर्क आहे। न सिर्फ़ु लाहौर पर इस्लामाबाद में बि हिन जो जेको नेटवर्क आहे। ऐं उनखां पोइ हीअ त हिन टाइम मुल्क जी वॾे में कोकेन जेको कोकेन सप्लायर या जेके ड्रग सप्लायर आहे उन सां गॾो गॾु इहे इदारनि पिणु जेको आहे रिपोर्ट जारी कंदे इहो ॿुधायो आहे त उन्हनि में जेके हिन पंहिंजी हिकिड़ी लेबोरेटरी क़ाइमु करे छॾी पंहिंजे घर जे अंदरि। ऐं उन में जेके मुख़्तलिफ़ नशा आहिनि उन नशे में क्वालिटी जीअं क्वालिटी ॿुधाई वेंदी आहे त हिकिड़ी सुठी क्वालिटी वारो नशो हुजे उहो कोकेन हिन ठाहिणु पाण शुरू करे छॾी हुई। उनखां पोइ जेको आहे उहो एॾो महांगो तरीन नशो थी वियो जो उहे सिर्फ़ु अमीर ऐं एलिट क्लास जा जेकी पार्टियूं आहिनि या उनजा माण्हू आहिनि उहे ई वापराइनि पिया। बाक़ी जेको आम माण्हू उनजी पिनकी जी पहुच खां नशे वठण खां उहे ॿाहिरि ई रहिया। हाणे कराची अंदरि जेके हिननि जे मुख़्तलिफ़ इंकशाफ़ थिया आहिनि त हिकिड़ो SP आहे ऐं हिकिड़ा इंस्पेक्टर आहिनि उहे बि हुन सां राब्ते में हुया। ऐं उनखां अलावा हिकिड़ो MNA जेको सियासतदान आहे उहो बि हुन सां राब्ते में हुयो। ऐं उनखां जेको आहे ड्रिग डीलिंग हुई। न सिर्फ़ु ड्रग डीलिंग पर हिते कराची में वरी उन सां गॾु ॿिया पासा जेके पार्टियुनि में अंदरि डांसूं वग़ैरह थींदियूं आहिनि उन में डांस पार्टियुनि में पिणु जेको आहे हुननि जो वॾो किरदारु रहियो हुयो। ऐं पुलिस जो चवणु आहे त केतिरा दफ़ा इहे गिरफ़्तार थियण खां पोइ हुनखे फ़ोनियूं बि ईंदियूं हुयूं त असांजो जेको आहे ख़ासि महिमान तौरु हिनखे रखियो वञे या हिनखे छॾियो वञे। ऐं ॿिए पासे उहो पाण बि डीलिंग करण वारी हुई ऐं पैसा ॾींदी हुई जंहिंजे करे पुलिस खां बार जेको बची वेंदी हुई। हाणे पिनकी उर्फ़ अनमोल जो जेको मामिलो आहे उहो सिर्फ़ु गिरफ़्तारी जेकॾहिं इहो वीडियो वायरल न थिया त मुंहिंजे ख़्याल में अॼु या सुभाणे हुनजी ज़मानत थी वञे। हा ऐं पहिरियों केस में जेको हुन में गार्डन जो केस जेको हुयो फॉर्मेलिटी तौर ते उन्हनि ॾेखारियो वियो ऐं पोइ उन केस में हुनखे ज़मानत थियण खां पोइ मोटी उहे लाइबिलिटी थी वञे पिनकी थी वई अंदरि। हाणे उन नेटवर्क जेको आहे उनजा 3 भाइर बि आहिनि उन कम में मुलविस आहिनि। उन सां गॾु उन नेटवर्क में कुझु छोकिरा अहिड़ा 5-7 राइडर छोकिरा आहिनि। ऐं उन सां गॾो गॾु हिन टाइम इहो बि ॿुधाए पियो त उन सां राइडर छोकिरनि सां गॾु राइडर छोकिरियूं बि हुयूं जेके पिणु मंशात हिकु बंगले खां ऑर्डर ते जिथे ऑर्डर मिले या एड्रेस मिले उते राइड करे पहुचाईंदियूं हुयूं। उहो उन लाइ जो जेकॾहिं सख़्ती थिए पई त उन में जिथे ॾिसंदो आहे जेके हसास मामिलो आहे या जेकॾहिं उते पकड़ण जो जेको ख़दशो हुजे त उते राइडर छोकिरी हूंदी उहा जेको आहे सो तव्हांखे मंशात उते पहुचाईंदी हुई। ऐं उनखां पोइ जेको आहे सो उहो जेको उनजी इनकम जेकी थिए थी पई या जेको उनजो पैसा मंशात अचनि था पिया उहे अकाउंट्स में ईंदा हुया। हाणे इहो नेटवर्क एॾो वॾो नेटवर्क आहे जो अरबे रुपयनि जी हिन में इन्वेस्टमेंट बि थी सघे थी ऐं अरबे रुपयनि जी बेनिफिशरी माण्हू रहनि था पिया हिन में। तंहिं करे जेको आहे सिर्फ़ु पिनकी ताईं इहो मदद न आहे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इन में पोयों बैकग्राउंड ॾिसो त केतिरी इन्वेस्ट थियल आहे त इन इन्वेस्ट में केतिरनि माण्हुनि जा हथ हूंदा ऐं केतिरो नेटवर्क वॾो हूंदो ऐं उनजी उहा बि छानबीन थियणु घुरिजे। उन में ईअं न आहे त हिन नेटवर्क खे बचाइण जे लाइ तव्हांजी ॻाल्हि खे सेकेंड कयां थो हुन नेटवर्क खे बचाइण जे लाइ तकड़ कई वई। तकड़ में जीअं तव्हां ॿुधायो त 8 बजे हुनजी गिरफ़्तारी 10 बजे केस दाख़िल थिए थो ऐं जल्दी में हुनखे कोर्ट में पेश करे जेल कस्टडी कयो वियो त जीअं जांच न थिए का रिपोर्ट न अचे। उन्हनि माण्हुनि जा उहे ताक़तवर माण्हू जेके तव्हां ॿुधाया त मुख़्तलिफ़ पुलिस ऑफिसर आहिनि 18 खां 20 ग्रेड जा मुख़्तलिफ़ ब्यूरोक्रेट्स आहिनि मुख़्तलिफ़ सियासतदान आहिनि मुख़्तलिफ़ TV जा जेके वॾा नाला आहिनि स्टार आहिनि उहे उन में आहिनि त उन्हनि खे बचाइण जे लाइ तव्हांखे लॻे थो जल्दबाज़ी कई वई। बिल्कुलु ईअं ई आहे छाकाणि त ॾिसो पिनकी खे त को 2 साल न थिया आहिनि 3 साल न थिया आहिनि। पिनकी घटि में घटि 10 खां 15 साल थी विया आहिनि जेके इन मामले में मंशात में स्मगलिंग में आहे रही। उन में केतिरा दफ़ा गिरफ़्तार थी विया पर तव्हां असां कॾहिं हाईलाइट थींदो ॾिठो हुजे।
ऐं हींअर बि जेकॾहिं गिरफ़्तारी थी उहा बि मतिलबु कुझु मामला अहिड़ा थिया कुझु सियासतदाननि जा माण्हू कुझु वॾनि जेको आहे ब्यूरोक्रेट्स जा ॿार उहे पिनकी सां राब्ते में रही करे उहे हिकिड़ी ग़लति पटड़ी ते ग़लति लाइन ते अची विया जंहिंखां पोइ उन्हनि ते एक्शन खणणु हाणे हुननि जी मजबूरी थी वई हुई ऐं मजबूरी में जेको एक्शन खणण खां पोइ हुनखे वरी प्रोटोकॉल बि ॾियणो हुयो छाकाणि त उनजे बैकग्राउंड में तमामु वॾो नेटवर्क आहे जेको एक्सपोज़ न करिणो हुयो तंहिं करे हुनखे जल्दी में गिरफ़्तारी करण खां पोइ जल्दी जेल मोकिलण जी कोशिशि कई हुई पर हीअ एक्सपोज़ तॾहिं थी जॾहिं हीअ वीडियो वायरल थियो उनखां पोइ जेको आहे सो हाणे इंट्रोगेशन में मुख़्तलिफ़ इदारा जॾहिं वेहनि था पिया ऐं पुलिस पंहिंजो डिपार्टमेंट मुख़्तलिफ़ इंक्वायरियूं करे थो पियो टे इंक्वायरियूं आहिनि हाणे हिकिड़ी इंक्वायरी जेकी इन्वेस्टिगेशन जो SP इन्वेस्टिगेशन पुलिस ते करे थो पियो ॿी इंक्वायरी जेको DIG साउथ पंहिंजी सॼी ऑपरेशन इन्वेस्टिगेशन पुलिस ते करे थो पियो टी इंक्वायरी जेको इरफान बलोच करे थो पियो गुज़िरियल ॾींहुं हुनखे मिली आहे ऐं अॼु जेको आहे हुन ॿियो ॾींहुं आहे उहा मजमूई तौर ते इंक्वायरी हूंदी हाणे 3 इंक्वायरियूं हलनि थियूं पियूं उन में सिर्फ़ु इहो न आहे ॾिसणो त हिनखे प्रोटोकॉल कंहिं ॾियारियो पर इनखे इहे पिणु साइड पोइ जेके केस आहिनि उन्हनि खे ज़ाहिर करिणो आहे त उन केसनि में केरु हिन सां मुलसिर रहिया आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो मामिलो जेकॾहिं 10 सालनि खां हुयो त पुलिस जे रिकॉर्ड में ज़रूरु हूंदो ऐं पुलिस खे ख़बर हूंदी त पिनकी छा आहे पिनकी जे बैकग्राउंड में कंहिंजी ॻाल्हियूं ईंदियूं हुयूं केरु उनखे सपोर्ट कंदो हुयो केरु प्रोटोकॉल ॾींदो हुयो ऐं इहे ई छॾियो खणी उहा ॻाल्हि छॾियो हिन टाइम जेकॾहिं तव्हां कोर्ट में ॾिसो था पिया त कोर्ट में हुनखे प्रोटोकॉल ॾियण लाइ कंहिंजा हुकुम हुया उहे ज़ाहिर थियणु घुरिजनि उहे एक्सपोज़ थियणु घुरिजनि त तव्हां कंहिंजे हुकुमनि ते जेको आहे हुनखे प्रोटोकॉल अहिड़ो ॾिनो जंहिंखां पोइ जेको आहे हीअ वीडियो वायरल थियण खां पोइ तव्हां अची WhatsApp कई बिल्कुलु ईअं आहे पहिरियों किथे हुयो इहा ई ॻाल्हि हिकिड़ी मीटिंग में बि थी जॾहिं SHO खां पुछियो वियो त तव्हांखे कंहिं चयो इनखे प्रोटोकॉल ॾिनो वञे त उन मीटिंग में हुन चयो त अफ़सरान बाला का हुकुम था हाणे उहे अफ़सरान बाला केरु आहिनि इन ॻाल्हि जी बि जांच थियणु खपे डॉक्टर एजाज़ बजीर साहब आहिनि जेके माहिर नफ़्सियात आहिनि साइकोलॉजिस्ट आहिनि उन्हनि असांखे जॉइन कयो आहे वॾी महिरबानी डॉक्टर साहब अव्हां खां पुछणु इहो चाहींदुसि त अॼु जो जेको नौजवान नस्ल आहे ख़ासि करे शागिर्द उहे नशे जी तरफ़ छो वञनि था एतिरी तेज़ी सां ख़ासि करे जेके पोश इलाइक़ा आहिनि उन्हनि जा जेके नौजवान आहिनि उहे नशे जी तरफ़ जेको आहे तेज़ी सां उन्हनि जो रुझान वधे पियो हिन जो रीज़न तव्हां छा था ॾिसो नफ़्सियात इंसान जी छा थी चए त इन जो छा रीज़न आहे ऐं इन खां बची कीअं सघिजे थो वॾी महिरबानी इम्तियाज़ अली हिन जा कई रीज़न आहिनि मंशियात जा वॾा रीज़न आहिनि जंहिंमें त पहिरियों नंबर त एंग्ज़ाइटी डिप्रेशन नौजवाननि में थियणु ऐं समाजी मसइला जीअं अनएम्प्लॉयमेंट थी वई इन जे करे थियणु ऐं ॿियो त माण्हू पीर जेको प्रेशर जेको स्ट्रेस जो हूंदो आहे उहो हैंडल नथा करे सघनि तंहिंजे करे माना इहे मसइला वधनि पिया असांजे मुआशिरे में ऐं ड्रग वापराइण जो अमल जेकॾहिं रोकथाम न थियो त इहे वधीक मसइला वधी वेंदा ऐं जंहिंजो नुक़सानु असांखे थींदो डॉक्टर साहब तव्हां वटि अहिड़े क़िस्म जा माण्हू ईंदा आहिनि ऐं उन्हनि जो मेन रीज़न उहे छा ॿुधाईंदा आहिनि या उन्हनि जी निकिरण जी कोशिशि हूंदी आहे त हू फासी पिया आहिनि उनखे निकिरणो आहे अहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हां वटि काउंसलिंग लाइ ईंदा आहिनि जी जी बेशक असां वटि ईंदा आहिनि काउंसलिंग जे लाइ ईंदा आहिनि त मंशियात खां कीअं निकिरणु खपे उन जा हल छा आहिनि ऐं इहो सेटअप बहितर वधीक जीअं हूंदा मुल्क में ओतिरो ई वधीक फ़ाइदो थींदो जीअं त एंटी नार्कोटिक फोर्स आहे ऐं NGOs जेके हलनि पियूं अॼुकल्ह जूं उन्हनि खे वधीक सेमिनार स्कूल कॉलेजिस में ई खोलणु खपनि ऐं कराइणु खपनि सेमिनार त जीअं उहे मंशियात खां बची सघनि अच्छा डॉक्टर साहब इहो इलाज न आहे हीअ त शॉर्टकट जे चक्कर में नौजवान वञे थो तालीम जो स्ट्रेस हुजे या जीअं तव्हां चयो त महांगाई जीअं वधी आहे या अनएम्प्लॉयमेंट आहे उनखां बचण जा ॿिया कहिड़ा तरीक़ा आहिनि जेके असांजा नाज़रीन तव्हांखे ॿुधनि पिया उन्हनि खे तव्हांजो कहिड़ो मशवरो हूंदो इहे शॉर्ट टर्म आहिनि इहे अप्लाई न करणु खपनि माण्हुनि खे ॿियनि खां पंहिंजो पाण खे कंपेयर न करणु खपनि अॼुकल्ह जे मुआशिरे में जीअं हिकिड़ो वॾो रीज़न आहे टिकटॉकर जो हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे त हुननि खे ॾिसी माण्हू हिकिड़ो शॉर्ट टर्म अप्लाई कनि था पिया उन जे करे डिप्रेशन में वेंदा आहिनि डिप्रेशन ऐं एंग्ज़ाइटी में वञण जे करे पोइ जेकॾहिं उहा शइ उन एक्सपेक्टेशन ताईं नथी पहुचे तंहिंजे करे उहे माना नशो वापराइण जी कोशिशि कंदा आहिनि या मंशियात वापराईंदा आहिनि तालीम जो स्ट्रेस में तव्हांखे लॻे थो त उहो बि हिकिड़ो सबबु आहे एंग्ज़ाइटी जो जी जी बेशक तालीम जो बि प्रेशर आहे स्कूलनि ऐं कॉलेजनि में ऐं ॿियो वालदेन पेरेंटिंग जेको हूंदी आहे उहो वॾी शइ हूंदी आहे पेरेंटिंग जेको उनखे तव्हांखे कंहिं बि शागिर्द खे कंहिं खां कंपेयर न करणु खपे वालदेननि खे ऐं उस्तादनि खे वालदेननि खे इहो उन्हनि खे एश्योर कराइणु खपे त इहे जेके मसइला आहिनि त जीअं उहे खुली घर वारनि खां ऐं उस्तादनि खां उहे शेयर करे सघनि त हुननि मसइलनि जे हल खां उहे निकिरी सघनि ऐं उहे मंशियात ॾांहुं न वञनि डॉक्टर साहब तव्हां हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई त पेरेंटिंग वॾो आम मामिलो आहे ॿी जेका अहम ॻाल्हि आहे त सोशल मीडिया जो घणो इस्तेमालु जंहिंमें टिकटॉक आहे स्नैप आहे या इंस्टाग्राम उनमें
ॿिए माण्हू खे जॾहिं उन ॾिसे थो उनजा कपिड़ा उनजी गाॾी उनजो फ़ोन, इहो बि सबबु आहे? तव्हां इहो बि चवणु चाहियो? जी जी, इहो मेन रीज़न आहे, छो त माण्हू उन सां कंपेयर करणु लॻंदो आहे। कंपेयर करण सां उन जूं जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे पूरियूं न थींदियूं आहिनि या उन एक्सपेक्टेशन ताईं न पहुची सघंदो आहे। पोइ इहे शॉर्ट टर्म जेके आहिनि, शॉर्टकट जेके आहिनि, उहे इस्तेमालु करण जी कोशिशि कंदो आहे। बिल्कुलु ठीकु आहे डॉक्टर साहब, वॾी महिरबानी। डॉक्टर एजाज़ वज़ीर साहब माहिर नफ़्सियात आहिनि, उन्हनि ॿुधायो त ख़ासि करे पेरेंटिंग जो जेको वॾो मामिलो आहे, जॾहिं उन्हनि जी जेका औलाद आहे उन सां ॿियनि सां कंपेयर कंदा त उनजो एतिरो भलो रिज़ल्ट आयो आहे, तव्हांजो रिज़ल्ट भलो न आयो, या ॿियनि जा जेके ॿार आहिनि उहे ज़िंदगी में कामयाबु थी विया आहिनि, उन्हनि पंहिंजे वालिदेन जे लाइ ही कुझु करे छॾियो, तव्हां कुझु न कयो। ॿियो जेको वॾो सबबु आहे उहो सोशल मीडिया आहे। सोशल मीडिया खे ॿियनि जी जेका ज़िंदगी ॾिसी, उन्हनि जूं गाॾियूं, उन्हनि जा बंगला या मोबाइल फ़ोन ॾिसी नौजवान स्ट्रेस में वञनि था, ऐं स्ट्रेस में वञण खां पोइ उहे नशे जी तरफ़ वञनि था। इहो बि हिकिड़ो वॾो रीज़न आहे। अब्दुल्ला, तव्हां हिकिड़ी अहम ॻाल्हि कई त वॾनि माण्हुनि जा जेके ॿार आहिनि उहे मुतासिर थिया, वॾनि ॿारनि जा ॿार मुतासिर न आहिनि थिया, उहे फोत थिया आहिनि, जंहिंमें हुकूमती धुर में वेठल पार्टी जेका आहे हुनजी हिकु MNA, हुनजो हिकु MPA, हुनजा 2 MNA ऐं हिकु MPA जे जेके ॿार आहिनि उहे नशे जी वाध सबबु, घणो नशो वापराइण सबबु उहे फोत थिया आहिनि। ऐं जंहिंखां पोइ ही वॾो एक्शन जेको तव्हांखे नज़र अचे पियो, उहो इजलास थियो, इजलास खां पोइ हुकुम जारी थिया, उनखां पोइ सॼे सूबे में ख़ासि करे सिंध में जंहिं तरीक़े सां उहो क्रैकडाउन शुरू थियो, त इहो एतिरनि सालनि खां जॾहिं गुज़िरियल ॾींहुं हिकिड़े सीनियर पुलिस ऑफिसर हिकिड़ी ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हांखे इहो रिकॉर्ड हासिलु करिणो आहे त पोश इलाइक़नि में क़ाइमु जेके वॾा इस्पताल आहिनि रुॻो उन्हनि में वञी इहो अंग हासिलु करे वठो त गुज़िरियल 2 सालनि दौरान केतिरा नौजवान नशे जे वधीक इस्तेमालु सबबु फोत थिया आहिनि, त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त पोश इलाइक़नि में थिए छा पियो। त वॾनि माण्हुनि जा ॿार फोत थियनि था त एक्शन थिए थो। आम माण्हू जॾहिं मरे थो इन्हनि शयुनि जे करे, नशो वापराइण सबबु, ऐं असां रोज़ु ॿुधंदा आहियूं त फिलाणे इलाइक़े में जेको हिरोनी आहिनि उन्हनि जी लाश मिली, कॾहिं 8 कॾहिं 7 कॾहिं 6 रूटीन आहे, तॾहिं एक्शन छो न थींदो? बिल्कुलु, उन्हनि खे असांजे तबक़ाती निज़ाम में पहिरियों त उन्हनि खे इंसानियत एतिरी उनजी वैल्यू ई न आहे। जेको रोडनि ते लाश मिले थो पियो या रोडनि ते जेको हिरोनी आहे, या वरी जेके उहे चर्स मिलनि था पिया, मुख़्तलिफ़ पाउडर मिलनि था पिया, जेके सस्ता नशा आहिनि, ऐं सस्ता नशा जेको वापराए थो पियो उहो तबाह थो थिए पियो, ऐं जेको विकिरो थो करे पियो उहो अमीर थो थिए पियो, ऐं विकिरे करण जी सहूलियतकारी पुलिस खे ॾींदी आहे, ऐं पुलिस उन्हनि जे परसेंटेज वठंदी आहे, बेनिफिशरी हूंदी आहे। तंहिं करे पुलिस खे उन तबिके ताईं उनखे परवाह न आहे, उन पुलिस खे न इदारनि खे त हीउ छा थो पियो थिए। ऐं इहे मामला तव्हां ॾिसंदो त असां जॾहिं नंढा आहियूं त उन टाइम खां वठी असां इहे हिरोइन ॾिसंदा आहियूं हर ॻोठनि में, ऐं उनखां पोइ हाणे ॻोठनि में आइस मिले पई, नंढनि ॿारनि खां वठी वॾनि माण्हुनि ताईं जेको आहे उहे आइस में नशे में आहिनि। हाणे उहे एक्शन थिए ई न पियो, उन ते पुलिस जी कार्रवाई बि कंदी हुई त पंहिंजो रेट वधाइण लाइ कंदी हुई। हाणे इशू जेको तव्हांजी ॻाल्हि जीअं कई त सियासतदान जा जॾहिं पुट फाथा, ब्यूरोक्रेट्स जॾहिं पुट फाथा, पंहिंजा ॿार बच्चा जॾहिं उन्हनि ॾिठा मरंदे ॾिठा, त उनखां पोइ उनखे अहसासु थियो, इंसानियत उनखे पोइ आई जॾहिं पंहिंजे घर में मसइलो थियो। पर हाणे ईअं न चवणु घुरिजे, छाकाणि त इंसान आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे, उहो बि जेके तबक़ाती जेके हेठि तबिके जा माण्हू आहिनि उहे बि इंसान आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पए त असां वटि तबक़ात सिस्टम अहिड़ो आहे। ॾिसो तव्हां हिन मामले में कहिड़ो नुक़सानु थियो आहे, न सिर्फ़ु इहे पर कुझु जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे, साल अॻु हिकिड़ी नौजवान छोकिरी जो लाश मिलियो हुयो, कंबल में वेड़ियल लाश मिलियो, ख़बर पई त ओवरडोज़ जे करे जेको आहे सो इहो थी वई। ऐं इहो इलीट क्लास जो नशो जेको आहे उहो कोकेन ऐं तमामु घणो जेको महांगियूं मिलंदियूं पियूं, उहे डॉक्टर साहिबु हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त कॉम्पिटिशन हूंदो आहे हिननि में, त हुन फिलहाणे वटि माण्हू जेकर पार्टी करे थो पियो त उन वटि हर शइ अवेलेबल आहे ऐं आला क्वालिटी जा जेके नशा पिया आहिनि, ऐं असांखे बि जेकॾहिं करणी आहे बंगले में त इन लेवल जी करणी आहे, तंहिं करे उहा इहा कॉम्पिटिशन जेको आहे उन्हनि नौजवाननि खे नशे में बि थिए थो, बिल्कुलु नशे में बि थिए थो। ऐं उन्हनि में ॾिसो जेकॾहिं पहिरियों शीशो हूंदो, तव्हां अंदाज़ो कयो त माना हर बंगले ते शीशो पियल हूंदो, उनखां पोइ हाणे आइस कोकेन एॾो आम जाम थी वई आहे जो माना हुननि खे परवाह न आहे, उन्हनि जे फैमिलीज़ खे अंदरि ख़बर आहे त माना हीअ जेको अॼु पार्टी थींदी ऐं उन में कोकेन लाज़मी हूंदी, उन में आइस लाज़मी हूंदी, इहो वॾो एलिट क्लास जो नशो आहे। ऐं उन नशे खे ख़बर हुजण जे बावजूदि पेरेंट्स उन्हनि ते जेको इग्नोर कंदा, नज़रअंदाज़ कंदा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ॾिसो हीउ मामिलो तव्हांखे यादि हूंदो, जांज़ेब काकड़ SSP, उहो आइस कोकेन इन ई नशे में पाण खे ख़ुदकशी करे छॾी। उन सां गॾु जेको रिसेंटली असांजो DC साउथ ईसानी साहिबु, उहो इन नशो वापराईंदे जेको आहे फोत थी वियो। अहिड़ा खोड़ केस आहिनि, न सिर्फ़ु उन्हनि जा ॿार आहिनि ब्यूरोक्रेट्स जा, पर ब्यूरोक्रेट्स ख़ुदि जेके नौजवान आहिनि उहे पिणु इन्हनि मामलनि में वरितल आहिनि, सिर्फ़ु इन में मुक़ाबले में कॉम्पिटिशन ते था। मुंहिंजो जेको क्लास हुजे उहो एलिट क्लास हुजे ऐं उन में गिलेमिर वारी दुनिया हुजे। उन में केतिरा ई असांजा पंहिंजा दोस्त सां जेके ॾिसंदा आहियूं त माना हिकिड़ा
पढ़ियल लिखियल ॿाहिरि मुल्क में पढ़ी लिखी अचनि पर डिफेंस जे इलाइक़े में जॾहिं रहनि था पिया त पोइ उन्हनि खे इहो शौक़ु थो थी वञे त मुंहिंजे बंगले ते को आला क्वालिटी जा नशा बि हुजनि, उन में कोकेन हुजे, आइस हुजे, आला क्वालिटी जा जेके गार्ड बि हुजनि। ऐं असां वटि पोइ ॾिसो न अदम बर्दाश्त कहिड़ी आहे नौजवाननि में। तव्हां ॾिसो त रोज़ु वाक़ियो थिए थो पियो, को थोरे ॻाल्हि ते जेको आहे त गोलियूं हणी करे हिक ॿिए खे मारण लाइ तयारु थी वञनि। उहो सिर्फ़ु इहो कॉम्पिटिशन त मूं वटि जेको पावर आहे मूं वटि। हाणे इन कोकेन ऐं आइस जे एलिट क्लास वारे अमीर नशे खे हीअ पंहिंजो पावर सम्झनि था पिया त के ग़रीब पार्टी या कंहिंखे ग़रीब वञिणो हूंदो त उते अहिड़ो नशो न मिलंदो जेको हिन आला क्वालिटी जो नशो कंहिं आला बंगले ते मिलंदो। हाणे उन में ब्यूरोक्रेसी ऐं उन सां गॾु सियासतदाननि ऐं ॿिया जेके बि अमीर माण्हू आहिनि उहो हिन में रेस में लॻल आहिनि। त असां बिल्कुलु ठीकु आहे। अब्दुल्ला वरी आम ॻाल्हि कई त हाणे कॉम्पिटिशन रुॻो कपिड़नि, गाॾियुनि ऐं मोबाइल फ़ोननि जो न आहे रहियो, पर अमीर तबिके में जेको इलीट क्लास तबिको आहे उन में कॉम्पिटिशन जेको आहे मुक़ाबिलो उहो नशा वापराइण जो बि थिए थो। ऐं अहिड़े क़िस्म जो जेको शौक़ु आहे, अहिड़े क़िस्म जा जेके मुक़ाबिला आहिनि उनमें फ़ाइदो रुॻो मंशियात विकिरो कंदड़नि जो थिए थो। जीअं पिंकी जेका आम छोकिरी हुई कराची जे अबुल हसन असफ़ानी रोड खां हू शुरू थी लाहौर में मॉडलिंग जे शौक़ सां उते वई ऐं उते हू मंशियात जी सभ खां वॾी डीलर बणिजी वई ऐं केतिरनि सालनि खां हू पुलिस खां लिकियल रही। हू एतिरी त शातिर हुई त हू कानून लागू कंदड़ इदारा ॿुधाइनि था हुन पंहिंजी जेका आङुरियूं हुयूं उहे कटे छॾियूं त जीअं किथे बि जेकॾहिं हुनजी फिंगर प्रिंट्स वरिती वञे त उहो हुनजी सुञाणप न थी सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा जेके जवाबदार आहिनि जॾहिं गिरफ़्तार थियनि था उन्हनि सां उहो ई रवैयो अख़्तियार कयो वञे जेको हिकु जवाबदार सां थिए थो। जॾहिं पुलिस इंसानी हक़ूक़ सां तालुक़ु रखंदड़ समाजी अॻवाननि सां दहशतगर्दनि वारो वर्ताव करे थी ऐं उन सां गॾु जॾहिं मंशियात फ़रोश ऐं अहिड़ा मंशियात फ़रोश जेके सवें ऐं हज़ारे नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह करे चुका हुजनि उन्हनि सां जेको रवैयो हुजे उहो तमामु बहितर रखे त इहा हिकु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। इन वाक़े जी जांच थिए पई। SHO गार्डन SIO गार्डन समेत जेके 5 पुलिस जा ऑफिसर ऐं एहलकार आहिनि उहे मुअतल थिया आहिनि। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त न रुॻो हिन केस खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे, पर उन सां गॾोगॾु कराची समेत सॼे मुल्क में जिथे जिथे बि अहिड़ा ख़तरनाक क़िस्म जा जेके नशा आहिनि उहे विकिरो थियनि पिया या विकिरो कंदड़ आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं नौजवान जेको नसल आहे उन्हनि जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणायो वञे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त।